अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान एहसान नारजो अॼु ख़बरनामे सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। हिकु जा मां फरहान सैतो जी रिपोर्ट मुताबिक़ कोरोना जे करे ऐं समाजी वितीय सबब रमेश राजा ऐं मंज़ूर हुजण पारां शुरू कयल ऑनलाइन गजाणियुनि जी हफ़्तेवार सिलसिले हेठि संजे नाले वारे इनक़लाबी शाइर आकाश अंसारीअ सां भरपूर शाम मल्हाई वई, जंहिंमें पाकिस्तान खां सवाइ अमेरिका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया, फिनलैंड, इटली, नीदरलैंड, जर्मनी, लंडन, हंगरी, रूस, बहरीन, सऊदी अरब ऐं दुबई समेत केतिरनि ई मुल्कनि मां अदीबनि शिरकत कई। आकाश अंसारी पंहिंजी नई तोड़े पुराणी शाइरी ॿुधाए ख़ूब दाद हासिल कयो। नौजवान फ़नकारनि राहत सादिक फ़क़ीर, इंजीनियर सईद फुल आकाश जा कलाम ॻाए महफ़िल में सहरतारी करे छॾियो। ठटो मां मोहम्मद रमज़ान मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ मल्लाह फोरम सिंध जे सीनियर नायब सदर ॾाॾा आदम गंदरो, मोहम्मद अयूब मल्लाह, मोहम्मद ख़ान मल्लाह, मोहम्मद उर्स गंदरो, अल्लाह बख्श मीराणी, परवेज़ पातणी, सुल्तान मल्लाह ऐं ॿियनि बयान में चयो आहे त मलीर समा ॻोठ कराचीअ में धारियनि माण्हुनि पारां पोरियत उस्मान मल्लाह जे घर ते काह करे गोलियूं हणी पोरियत उस्मान मल्लाह खे क़त्ल करण समेत 7 गर्भवतियुनि खे सख़्त ज़ख़्मी करण वारे वाक़े जी मज़म्मत कंदे मुतालबो कयो आहे त धारियनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। धारिया माण्हू धरतीअ ते आबाद थी धरतीअ धड़नि जो क़त्ल करे रहिया आहिनि। इन ॾिस में हुकूमत जी मुजरमानी ख़ामोशी सम्झ खां ॿाहिरि आहे। इस्लामाबाद मां एहसान नारजो जी रिपोर्ट मुताबिक़ रावलपिंडी इस्लामाबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट RIJ ऐं रावलपिंडी इस्लामाबाद ब्यूरोज़ ऑफ जर्नलिस्ट एसोसिएशन रिब्जा जे सॾ ते ईद वारे ॾिहाड़े शाम 4 वॻे इस्लामाबाद रावलपिंडी जा सहाफ़ी ऐं मीडिया वर्कर एहतिजाजी धरणियूं वज़ीर आज़म हाउस जे अॻियां ॾींदा, जंहिंजे मुतालबनि में 25% इलाक़ाई अख़बारनि जी इश्तिहारनि जी बहाली, सेंट्रलाइज़ मीडिया पॉलिसी जो ख़ात्मो ऐं मीडिया इदारनि जे बक़ायनि जी अदायगीअ जा मुतालबा शामिल आहिनि। वाज़े रहे त हुकूमत जी मीडिया दुश्मन पॉलिसियुनि सबबि सॼे मुल्क जे इलाक़ाई अख़बारनि जा इश्तिहार बंदि कया विया आहिनि ऐं मीडिया जो गलो दॿाइण जी कोशिशि कई पई वञे। सिटरूं एहसान नारेजो हुकूमत तरफ़ां लॉकडाउन में नरमी ऐं चंड वारी राति कारोबार खुलियल रखण जे फ़ैसिले खां पोइ अवाम ईद जे ख़रीदारीअ में एतिरो त मशगूल आहे जो उनखां कोरोना जो ख़ौफ़ ई ख़तमु थी वियो आहे। ख़ुदारा पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जे लाइ थोरो सोचो, जान आहे त जहान आहे। ईदूं पयूं थींदियूं, हिन विचड़ंदड़ वबा में समाजी फ़ासिलनि खे नज़र में रखो। तव्हांजी या तव्हांजी कंहिं ॿिए जी लापरवाही वॾो अलमियो बणिजी सघे थी। कोरोना तेज़ीअ सां फैलिजी रहियो आहे। हिन बीमारीअ वबा जो मुक़ाबिलो जोश न पर होश सां ई करे सघिजे थो। पंहिंजा सजण थियो, मुफ़्त में पंहिंजे प्यारनि लाइ चिंबड़ाए बीमारी खणी न अचो। हीअ वबा ख़तरनाक थी सघे थी, ज़रा एहतियात कयो, सब्र कयो। जेकॾहिं ईद सादगीअ सां थी त को हर्ज कोन्हे। लकी गुलाम शाह मां NM सिंधीअ जी रिपोर्ट मुताबिक़ लकी गुलाम शाह जे ॻोठ रुख जी वाह केनाल जी पुल इरिगेशन खाते जे नालीअ सबबु किरी पई, जंहिं करे ईंदड़ वेंदड़नि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ईद जे ॾींहुं मासूम ॿारनि जो इन रस्ते तां गुज़रणु ख़तरनाक साबित थी सघे थो ऐं ॿारनि जी मौत जो कारण बणिजी सघे थो। ॻोठाणनि DC शिकारपुर खां फौरी तौर पुल जे मरमत जो मुतालबो कयो आहे। कोरोना कमांड ऐं कंट्रोल सेंटर जी 23 मई जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान अंदरि कोरोना जे मरीज़नि जो अंगु 52,437 ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त मरंदड़नि जो तइदादु 1101 आहे ऐं सिहतयाब थींदड़नि जो तइदादु 16,653 आहे। ॿिए तरफ़ सॼी दुनिया में कोरोना जे मरीज़नि जो अंगु 53,48,083 आहे ऐं मरंदड़नि जो तइदादु 3,40,934 ऐं सिहतयाब थींदड़नि जो अंगु 21,83,400 आहे।